विछा जे शाह हबीब चौक ते वापारी दीवान रामजी जी दुकान ते पहुरियो कंदड़ नौजवान इमाम बख़्श जे वालिद मोहरम ॾाहाणी मीडिया सां नुमाइंदो आॾो दाहिंदे चयो आहे त 1 महीनो अॻु दुकानदार रामजी कम में देरि करण तां मुंहिंजे पुट खे कावड़ में अची रोड ते धिको ॾेई उछलायो त रोड ते चिंगची रक्षा संदसि मथां चढ़ी वियो, जंहिं करे मुंहिंजे पुट जूं 2 टंगूं टुटी वियूं ऐं पुट खे इलाज लाइ सिविल अस्पताल हैदराबाद वठी आयो हुयुसि। इन दौरान वापारी रामजी मुंहिंजे भाउ सां मिली करे पर पुठ फ़ैसिलो करे ठाह कयो त जंहिंमें मूंखे मुंहिंजे पुट खे कंहिं बि क़िस्म जी ॼाण नाहे, असांखे एतबात में न वरितो वियो ऐं न ई उन बाबति को मशवरो कयो वियो। ऐं ग़रीब मिसकीन आहे, मुंहिंजो घर हलाइण वारो हिकिड़ो ई पुटु आहे ऐं हू बेवस बिस्तरे ते लाचार पियल आहे। ग़रीब गुरबत सबबु संदसि इलाज बि नथो कराए सघां, वॾी उमिरि सबबु ऐं मज़दूरी बि नथो करे सघां। SHO भिक्षा मदद खां जवाबु ॾेई छॾियो आहे, बेवस ऐं लाचार आहियां। IG सिंध, DIG हैदराबाद ऐं SP मटियारी ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन एंड सोशल जस्टिस खां कानूनी मदद जी अपील कयां थो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।